के इंसान जो चवण हुआ मां दुआऊं घुरां तो मुंहिंजी पूरी नथी थिए। हाँ हाय हाय रब्बुल आलमीन न कंहिंजो सजदो कज़ा करे न कंहिंजी दुआ कज़ा करे। अहिड़े ॾिस रब दिलनि जो मालिक थे। रब के तू न आज़माईंदो कर, अल्लाह के न आज़माईंदो कर। तू अल्लाह के आज़माईंदो आहे त रब मुंहिंजी दुआ कहिड़े वक़्त तो क़बूल करे। रब तो के ॾिसंदो आहे त हिन बंदे खे केतिरो यकीन आहे, केतिरो इंतज़ार आहे। एॾे ॾिस हाँ उन बंदे जो अल्लाह खे इंतज़ार हूंदो आहे त ॾिसां त केतिरो यकीन अथसि हिन में। तू घुरंदो रहो मूंखे इन अर्श वारे रब ज़ुल जलाल वल इकराम जो कसम आहे तुंहिंजी दुआ पूरी कंदो। पर मां जेके पॉइंट ॾियां इन पॉइंटनि ते बि अमल कर। फ़ाइदे में न वञे न त मूंखे चइजांइ ईअं तूं बेकार क़िस्म जो इंसान आहे। या रसूल अल्लाह जी धरती ते आहियां, या रसूल अल्लाह जे शहर में आहियां, ग़लति ॻाल्हि न कंदो। रब्बुल आलमीन जहिड़े वक़्तु फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे कुन फयकुन, हिन बंदे जो सभु कुझु करे छॾियो। शैतान इब्लीस खे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन इंसान जे मथां रब जी रहमत लहंदी। अवल उहो शैतान तोखां फ़ाइदो वठण ईंदो, जा तोखे गुस्से में विझंदो, जा तोखे हरू भरू बि ग़लति ख़्यालात दिमाग़ में ॾींदो अॻिलनि जे लाइ, जा त तोखे गुनाह जो ख़्यालु अची वेंदो वञा गुनाह कयां। हाणे इन वक़्त में अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे। रब जी ज़ात जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कहे। जवान जी औलाद या रसूल अल्लाह जी धरती ते वेही तो पैगाम ॾियाए, या रसूल अल्लाह जी धरती ते वेही पैगाम, या रसूल अल्लाह जे शहर में वेही तो तोखे पैगाम ॾियाए। चवई तो जॾहिं गुस्से में हुजे त सम्झ त का रब जी रहमत नथी वसे, जंहिंजे करे शैतान इब्लीस मूंखे गुस्से में तो हाणे अॻिलनि इंसाननि जी आॾो। जॾहिं बुरा बुरा ख़्यालात हुजनि त सम्झंदो कर अल्लाह जी का रहमत अचण वारी आहे मुंहिंजी तरफ़, जंहिंजे करे शैतान इब्लीस मूंखे ग़लति ग़लति ख़्यालात मुंहिंजे दिमाग़ में तो ॾे। इंसान जॾहिं गुनाह जे कम ते दिलि कढई शैतान इब्लीस हथ खां वठी वञई त सम्झ अल्लाह तोखे को वॾो इनाम ॾियण वारो आहे, जंहिंजे करे हरू भरू बि गुनाहनि जे कम ते शैतान इब्लीस तोखे मजबूर करे वेठो आहे। यादि रख ए इंसान कहिड़े वक़्तनि में दुआऊं घुरियूं अथई तोखे पाण खे बि ख़बर न आहे। रब खां छा छा घुरियो अथई। जॾहिं बि तुंहिंजे मथां गुस्सो अचे त सम्झ अल्लाह जी का रहमत नथी अचे। जॾहिं बि तोखे बुरा बुरा ख़्यालात अचनि सम्झ को रब जो इनाम क़रीब त न थियो आहे। जॾहिं तोखे ज़ना ऐं ग़लति कमनि ते दिलि कढे, हराम ते दिलि कढई त सम्झ जाए ए इंसान रब को इनाम अता करण वारो आहे। इन्हनि कमनि खां बि पाण खे रोक, इन्हनि कमनि खां बि पाण खे रोक त रब जो इनाम बि पाण ॾिसे। तू अल्लाह मां मायूस थींदो आहे, तू अल्लाह जी रहमत खे न ॾिसी सघंदो आहे। तू त पंहिंजे गुनाहनि ऐं बुरनि ख़्यालातनि ऐं ग़लति ग़लति सोचनि में पाण खे आणींदो आहे। यादि रख ए इंसान ग़लति ग़लति ख़्यालातनि जे वक़्त में बि सोचजांइ त रब जी तरफ़ खां का मूंखे इनाम जा को रहमत जो दरवाज़ो खुलण वारो आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम ॾिसे मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। हज जो भलारो महीनो आहे, हज जे भलारे महीने में ग़लति ॻाल्हि करण वारे ते रब जे फ़रिश्तनि जी लानत हूंदी आहे। ए इंसान तू अमल कर इन ॾींहंनि में, इन्हनि वक़्तनि में त अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे रहमत ॾे। अल्लाह जी रहमत खां तू परे आहे, रब तोखे परे न कयो आहे। रब जी रहमतनि खां बि शैतान इब्लीस जे चवण ते ईंदो आहे, उन सां गॾु हलियो वेंदो आहे, ग़लति कमनि में पाण खे अटकाए छॾींदो आहे। बाद में दाऊं कंदो आहे मुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, बाद में रड़ियूं कंदो आहे त मुंहिंजी अल्लाह कुझु ॿुधे ई नथो। रब खे तू छा सम्झंदे, रब खे तू छा सम्झंदे। रब जी रहमत अहिड़ी हूंदी आहे जो शैतान इब्लीस खे बि साड़ थींदो आहे, इंसान खां ग़लति नाजाइज़ कम बि वठंदो आहे। आयल नसीब आयल रहमत रब जी ज़ात जो कसम ताईं वापसि हली वेंदी आहे।